साइफर केस में पीटीआई पानी शामिम कुरैशी के 10 साल कैद की सजा खास अदालत के जज बुलसना हासिल करने साइफर केस में मुख्तसर फैसलो ॿुधाए छॾियो। केस की ॿुधणी दौरान पीटीआई पानी शामिम कुरैशी अदालत में मौजूद हुआ। साइफर मुझे ऑफिस आयो हो पर उनकी सिक्योरिटी की जिम्मेवारी मिलिट्री सेक्रेटरी की हुई। उन हवाले से मिलिट्री सेक्रेटरी के चयो हो। मिलिट्री सेक्रेटरी ॿुधायो हो तो साइफर बाबत को क्ल्यू न मिलो। पीटीआई बानी जो 342 तहत रिकॉर्ड कियल बयान। अदालत बयान रिकॉर्ड करण बाद साइफर केस में पीटीआई बानी ऐं शाह महमूद कुरैशी के सख्त पोरीअ सां गॾु 10 साल कैद की सजा ॿुधाए छॾी। पीटीआई पारां साइफर केस में खास अदालत जो फैसलो चैलेंज करण जो ऐलान। बैरिस्टर गोहर जो चवणु आहे त आईन कानून खां हटी साइफर केस जो फैसलो ॿुधायो वियो। जज पंहिंजे तरफ़ां सवाल कया। मां कहिड़ी उम्मीद रखूं 8 फरवरी ते सभिनी जो एहतसाब थींदो। पाकिस्तान में करप्शन में घटिताई। ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जी इंडेक्स में केतिरनि सालनि खां पोइ बहितरी। ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जी करप्शन परसेप्शन इंडेक्स में पाकिस्तान की दर्जाबंदी में केतिरनि सालनि खां पोइ वाज़े बहितरी अची वई। ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जी करप्शन परसेप्शन इंडेक्स 2023 की रिपोर्ट जारी। पाकिस्तान 140 मां 133 नंबर ते अची वियो। करप्शन इंडेक्स 2 पॉइंट वधी 27 मां 29 थी वियो। मच में BLA तरफा वडे हमले की कोशिश नाकाम। 5 दहशतगर्द मारिजी विया। ज़रियनि मूजिब सिक्योरिटी फोर्सेस के पहिरियां ई हमले जो इतला मिलियो हो। फोर्सेस से जवाबी कार्रवाई बाद दहशतगर्द पोइते हटण ते मजबूर थी पिया। बलूचिस्तान के निगरान इतलात वारे वज़ीर जान अचकज़ई जो चवणु आहे त फोर्सेस असलम अचो ग्रुप के दहशतगर्दनि के 3 हमलन के नाकाम बणायो। दहशतगर्द पोइते हटी चुका आहिनि। सिक्योरिटी फोर्सेस पीछो करे रही आहे। खुशकिस्मतीअ सां कंहिं बि जॻह के नुक़सान न पहुतो। गुज़िरियल राति दहशतगर्दनि जे हमले बाद कोयटा में ट्रेन की अच वञ बंद कई वई। पीटीआई साइफर केस की कार्रवाई सरकारी वकील की मुकर्ररी के चैलेंज करे छॾियो। इस्लामाबाद हाई कोर्ट में पीटीआई पानी तरफा दरख्वास्त दाख़िल। साइफर केस में अदालत जो 26 जनवरी जो हुक्म कलदम करार ॾिनो वियो। सरकारी वकीलनि जी मुकर्ररी खां पोइ कयल कार्रवाई के भी कलदम करार ॾिनो वियो। पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गोहर जी चीफ जस्टिस के दरख्वास्त की जल्द ॿुधणी जी भी इस्तदा। पीटीआई वकील हामिद खान जो चवणु आहे त इस्लामाबाद हाई कोर्ट का साइफर ट्रायल कलदम करार ॾियण खां पोइ हींअर ताईं जूं समूरियूं कार्रवायूं गैर कानूनी आहिनि। सहाफ़िन खिलाफ FIA नोटिस चूंडनि खां पोइ टेकअप थींदा। अटॉर्नी जनरल जी सुप्रीम कोर्ट के ख़ातिरी चार्ज का दरख्वास्त दाख़िल कई वई आहे। चीफ जस्टिस जो पुछाणो दरख्वास्त दाख़िल न थी सघी छाकाणि त FIA लिस्ट नाहे ॾिनी। सदर प्रेस एसोसिएशन प्रैक्टिस एंड प्रोसीजर कानून वाज़े आहे। मसइलो हीउ आहे त को बि पेचो कमु करण लाइ तयारु नाहे। काल अदालत इन सबब जे करे को हुक्म जारी न कयो हो। जेकॾहिं अदालत ईअं सो मोटो वठे त बि साफ़ी एतिराज़ कंदा कि लिखत मवाद बिना अटॉर्नी जनरल खे दरख्वास्त करे सघूं था, हुकुम नथा ॾेई सघूं। पीपल्स पार्टी अॼु रावलपिंडी जे तालके कोहटा ऐं डेरा इस्माइल खान में पावर शो कंदी। हक नवाज़ पार्क ऐं दीवान ख़ास साल पेचो मैदान में पिंडाल सिंगारियो पियो। आसिफ अली ज़रदारी कोहटा TV चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी TI खान में जलसनि के ख़िताब कंदा। नून लीग जो अॼु बहावलपुर में जलसो। नवाज़ शरीफ ऐं मरियम नवाज़ ख़िताब कंदा। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी न्याणी आसफा भुट्टो ज़रदारी बदीन पहुची पई। शेरन पारां शानदार आहे। जीअं आसफा भुट्टो ज़रदारी पीपल्स पार्टी बदीन जे अखबार सां चूंडनि जे हवाले सां गॾिजाणी कंदी। आसफा भुट्टो ज़रदारी शाहनवाज़ चौक ते कारकुननि खे ख़िताब कंदी। अरिड़हीं तरमीम खां पोइ 17 खां वधीक वज़ारतूं ठाही पयूं जिन खे PP ख़तमु करणु चाहे थी। PPF पारां सेनेटर ताज हैदर जो चवणु आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी जे ॾिनल 10 नुक़्तनि खे मंशूर में मरकज़ी हैसियत हासिल आहे। सिंध में जेकी मनसूबा ॾिना पिया उहे रिथाऊं समूरे मुल्क में शुरू कई वेंदियूं। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम शुरू करे औरतुनि खे सिधी रीत मदद ॾिनी वई ऐं विच में को बि मिडलमैन न आहे। ऐं जैकबाबाद पेजो कार इल्ज़ाम हेठि नौजवान क़तल। बका मोहम्मद थाणे चयो त ॻोठ अकबर जखराणी में नौजवान
अयूब जखरानी खे क़तल कयो पियो। मीरपुर माथेले वेझो बेले में रामती वासी क़तल। अणसुञात जवाबदार बकर खान कोलासी वेझो कुआड़ी सवार करे मोहम्मद ईसा खे क़तल करण बाद फरार थी विया। इलाइक़े वासियुनि जे इतलाह ते पुलिस पहुची लाश इस्पताल मुंतक़िल कयो।